सिंध समाचार में अवांखे भली कार चऊं था। टकराटो वेझो बिजली जी तार में करंट लगण के नतीजे में नींगर फौत थी वियो। ॻोठ गुलाम शबीर पिताफ़ी में 12 वरियनि जो नींगर सदाकत अली पिताफ़ी घर अंदर बिजली ठाहे रहियो त खेसि करंट लॻो ऐं थॾे ते फौत थी वियो। टकराटो में ख़बर शामिल कयूं था। बिजली जी तार में करंट लगण के नतीजे में नींगर फौत थी वियो। ॻोठ गुलाम शबीर पिताफ़ी में 12 वरियनि जो नींगर सदाकत अली पिताफ़ी घर अंदर बिजली ठाहे रहियो त खेसि करंट लॻो ऐं हू थॾे ते फौत थी वियो। वधिक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर मुमताज़ महर खां। मुमताज़ महर, छा तफ़सील आहिनि? जी, टकराटो भरिसां ॻोठ आहे गुलाम शबीर पिताफ़ी जी, जिते नींगर आहे 12 वरियनि जो नींगर आहे सदाकत अली पिताफ़ी, जेको घर जी बिजली ठाहे रहियो हुयो त बिजली जी तार मां करंट लॻण सबबि नींगर थॾे ते फौत थी वियो। फौती नींगर जे वारसनि ॿुधायो त फौती नींगर जेको आहे बिजली जो घर में तार खाए रहियो, जंहिंखे तार मां करंट लॻण सबबि उहो फौत थी आहे। नींगर जे फौत थियण खां पोइ घर में कोहराम मची वियो आहे। जी, महिरबानी अवांजी तफ़सील ॾियण जे लाइ। नवाब वली मोहम्मद में संगावती तकरार तां कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण के नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नवाब वली मोहम्मद में संगावती तकरार तां कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण के नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ नवाब वली मोहम्मद के रिपोर्टर मुख्तियार चांडियो खां। मुख्तियार, छा तफ़सील आहिनि अवां वटि? वली मंशहर में होटल में संगावती तकरार तां कल्होड़ा बिरादरी के 2 धिरुनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में अजीत कलोड़ो, मजीद कलोड़ो ऐं होटल जो मज़दूर राजा मलाह, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जनत रास्तो करण नवाब वली थाणे जे निज़ाम कलोड़ा में तकरार कंदड़ हो। कलोड़ा बिरादरी जे में ठीक है मुख्तियार चांडियो, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। मिर्ज़ापुर में झेड़ींदड़ धुरिन वटि JUI तरफ़ां मिंथमेड़ काफ़िलो पहुची वियो। मिंथमेड़ काफ़िले दल ऐं जुनेजा बिरादरी वटि धार धार वञी तकरार ख़त्म करण जी अपील कई। उन मौक़े ते झेड़ींदड़ धुरिन तरफ़ां काफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले ते राज़पो ज़ाहिर कयो वियो। मिर्ज़ापुर में झेड़ींदड़ धुरिन वटि JUI तरफ़ां मेड़मिंथ काफ़िलो पहुतो। मेड़मिंथ काफ़िले दल ऐं जुनेजा बिरादरी वटि धार धार वञी तकरार ख़त्म करण जी अपील कई। उन मौक़े ते झेड़ींदड़ धुरिन तरफ़ां काफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले ते राज़पो ज़ाहिर कयो वियो ऐं छिकताण ख़त्म कई वई। तफ़सील वठूं था मिर्ज़ापुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आमिर जोगी खां। आमिर जोगी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, JUI तलके गड़िया सिंह जी अगवाणनि पारां मिर्ज़ापुर भरिसां झेड़ींदड़ धुरिन दल ऐं जुनेजनि वटि मेड़मिंथ काफ़िलो पहुतो। उन सिलसिले में JUI अगवान गड़िया सिंह जे अमीर मौलाना अब्दुल्ला पौड़ की अगवानी में मेड़मिंथ काफ़िलो जुनेजनि वटि ॻोठ मलूजीवांड पहुतो, जिते जुनेजा बिरादरी के सरबराह मित्तल जुनेजो पारां मेड़ के मान ॾींदे फ़ैसिले लाइ राज़पो ॾेखारियो। उन मौक़े ते संदन चवण हो त मारिजी वियल महिमान ॻोठ इज़त जीवांड वासी असगर जुनेजो जे वारसनि खे फ़ैसिले लाइ आमादा कयो वञे। असां राज़ी आहियूं। होॾां काफ़िलो नए अमरोट में दल बिरादरी वटि पहुतो, जिते पिणु दल बिरादरी पारां मेड़मिंथ काफ़िले के मुसबत मोट ॾींदे हाफ़िज़ अमाला दल चयो त सरदार मंज़ूर खान पंवर या गौसबख्श फ़ैसिलो कनि था लाइ तयार आहियूं। काफ़िले में JUI अगवान सैद रशीदुल्लाह अमरोटी, मौलाना वलीउल्लाह अमरोटी, मौलाना रशीदुल्लाह ऐं ॿिया अगवान पिणु शरीक हुआ। जी ठीक है आमिर जोगी, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, नवाबशाह में वापारियुनि ऐं दुकानदारनि पारां इंतज़ामिया तरफ़ां संदन दुकान ढाइण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन जा तफ़सील अयाज़ ॾाहिरी जी रिपोर्ट में। बल्दिया तरफ़ां गोल चक्रे में 300 दुकान के ढाइण जे नोटिस खां पोइ शहरी जेको सरापा एहतिजाज 1200 ख़ानदाननि जो मसइलो आहे। फाका कशेर सूरताल में हलिया वेंदा। असां सां ताजरी ताज अॻुवान आहिनि मुनीर खोखर, हाजी सतार कुरैशी, हाजी अब्दुल कयूम कुरैशी, शाहिद खोखर। इन्हनि प्रेस क्लब अॻियां जेको सख़्तु एहतिजाज कयो आहे। उन्हनि खां पुछंदासीं जो छा आहे चवणु। 5/2020 ते हिकिड़ो कोर्ट जो फ़ैसिलो आयो जेको गोल चक्र के ड्राइण जे हवाले सां हो, जेको मुमताज़ कुरैशी जेको आहे हिकिड़ो ब्लैकमेलर आहे, उन दाख़िल कयो। पर उन में पार्टी ठाहे वियो म्यूनिसिपलिटी खे। उन में पार्टी जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे कोन ठाहे वियो। असांजो मौक़िफ़ इहो आहे त असांखे ॿुधो वञे।
असां आला अदालत खे इहा अपील था कयूं त हू असांखे ॿुधनि, छो त हीउ हिकु ॿिनि माण्हुनि जो मसइलो न आहे, हीउ तक़रीबन 1200 माण्हुनि जा जे रोज़ीअ जो मसइलो आहे, उन्हनि जो मुआशी क़त्ल आहे। असांजो मुतालबो इहा आहे त वाक़ई जे तव्हां जीअं चयो त हिकिड़ो माण्हू फोत थी चुको आहे, 2 माण्हू असांजा अस्पताल में एडमिट आहिनि। जे ख़ुदा न ख़ास्ता ज़ारी ॻाल्हि आहे त जेको तलवार जेके लटके पई इन जे करे सभु माण्हू ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता ॿिया माण्हुनि खे बि नुक़सानु न थिए। असां आला अदलिया सां इहा दरख़्वास्त कंदासीं त ख़ुदा असांखे ॿुधो वञे, असांजो मौक़फ़ ॿुधो, जे असां सही आहियूं या असांखे कारोबार करणु ॾियो, जे असां ग़लति हूंदासीं असां पाण हिनखे ख़ाली कंदासीं, तव्हां हिनखे ड्राए छॾियो। असांजा आला अदलिया सां बि मुतालबो कंदासीं त हिकिड़े ग़ैर ज़रूरी माण्हू जेको आहे उन ग़लति बयानी करे कोर्ट खे मिसगाइड करे हीउ ग़लति हिकिड़ो फ़ैसिलो वठी आयो आहे। असां कब्ज़ा गिर न आहियूं, असां अलाटीज़ आहियूं। 1994 खां वठी अलाटीज़ आहियूं, 1994 खां वठी असां वटि रसीदूं आहिनि। असां इहो किरायो जेको आहे बल्दिया में जमा करायूं था। असांजो मुतालबो इहो आहे त खुदारा जेका 1200 ख़ानदान उनखे फाका कशी सां बचायो वञे, ख़ुदकशी खे मजबूर न कयो वञे। ई 1994 मां जंहिं महिल DC आरिफ अहमद ख़ान हिते हूंदो हो, एडमिनिस्ट्रेटर इनायत रिन साहब हूंदो, त उन टाइम बाक़ाइदा हिन जी टेंडर थी आहे ऐं अलाटमेंट थी, ऐं हींअर बि असांखे 2 महीना पहिरीं बि जेको आहे अलाटमेंट ट्रांसफर थी आहे। ऐं इन नमूने सां असांजो सिर्फ़ु पुरज़ोर मुतालबो ई आहे त असांजे खुदारा असांखे बि ॿुधो हुजे, उन खां पोइ जेको मेरिट ते जेको कोर्ट सगोरी फ़ैसिलो करे उन खे असां क़बूल कंदासीं। असांखे पंहिंजे आला अदलिया ते जज साहिबान ते इतमाद आहे। असां इहो मौक़ो पेश कयूं था त महिरबानी करे इंतिज़ामिया खे असां अपील था कयूं, असांखे 25 तारीख़ ताईं टाइम ॾिनो वञे। जेका इंतिज़ामिया असांखे कब्ज़ागीर ॼाणे असां कोर्ट में पेश थी पंहिंजो प्रूफ पेश कंदासीं। असां कब्ज़ागीर न आहियूं, अलाटीज़ आहियूं। हीअ शयूं असां ख़रीद कयूं जॾहिं 4000 रुपया तोलो सोन हो 1994 में। असां टोटल कागज़ात मौजूदु आहिनि। हीअ मार्केट नक्शे सां ठाही वई आहे। हिन जी अप्रूवल 1994 में डिस्ट्रिक्ट काउंसिल DC साहब मार्केट जी ॾिनी आहे। हीअ गैर कानूनी न आहे। गोल चक्र में 300 दुकान जे ड्राइण वारो मामिलो तव्हां ॾिसंदो, जेके शहरी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। हिन जा जेके अॻुवान आहिनि हाजी अब्दुल कयूम कुरैशी, हाजी अब्दुल सत्तार कुरैशी, मुनीर कोकर, शाहिद कोकर, हिन जा जेके शहरी जेके दुकानदार आहिनि 100 जी तादाद में ही पंहिंजे शहर खां रैली कढी नवाब शाह प्रेस क्लब पहुता आहिनि। हिन जो मुतालबो आहे त असांखे अदालत में यकीन आहे, जजनि में यकीन आहे त अदालत सगोरी ही जेके 1200 ख़ानदान इन जो मसइलो हल करे इन जे हक़ में फ़ैसिलो ॾींदी। कैमरामैन तालबरिन सां गॾु अयास डायरी, टाइम न्यूज़, नवाब शाह। लाड़काणो में मोटरसाइकिल चोर सरगर्म थी विया आहिनि। शहर मां थींदड़ मोटरसाइकिल्स जी चोरियुनि जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। CCTV फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त नामालूम चोर शहरी जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल जो तालो तोड़े मोटरसाइकिल काहे फरार थी रहियो आहे। इन जा तफ़सील वठूं था लाड़काणो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी मतिलबु लाड़काने में मोटरसाइकिल चोर जेको गिरोह आहे उहो सरगर्म आहे। आए ॾींहुं जेके शहरनि जूं जेके मोटरसाइकिलियूं आहिनि उहे चोरी थी रहियूं आहिनि। जॾहिं त अॼु ताज़ो ई लाड़काने शहर जे हैदरी थाणे जी हद गजणपुर चौक वारे इलाइक़े में शहरी महमूद पठाण जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल नामालूम चोर ताला तोड़े काया। जॾहिं त अहिड़ा CCTV फुटेजिस जेके आहिनि टाइम न्यूज़ हथ करे वरिता आहिनि, उन में ॾिसी सघिजे थो त नामालूम चोर आसानी सां तालो तोड़े करे मोटरसाइकिल काहे वञी रहियो आहे। जॾहिं त अहिड़ा वाक़िया जेके आए ॾींहुं शहर में पेश अचनि था, पर उन बावजूद जेको आहे सो को तहरुक पुलिस तरफ़ां न पियो वठो वञे। जॾहिं त शहरनि तरफ़ां अक्सर SSP ऑफिस लाड़काणो में अहिड़ियूं शिकायतूं बि दर्ज करायूं वञनि थियूं, पर उन बावजूद जेको आहे सो लाड़काणो पुलिस हिन वक़्त ताईं इन कार्रवाइनि के ख़िलाफ़ को अहिड़ो लाया अमल न आहे जोड़ो त इहे जेके चोर आहिनि उहे सोगे थी सघनि। ऐं इन खां वधीक इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त साॻे ई हैदरी थाणे जी हद में SHO सजाद भट्टी जॾहिं खां आयो आहे त उते ॾोह जेके आहिनि तमामु घणो वधी विया आहिनि। ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे सो मोबाइल फ़ोन जे दुकान में सरियाम जेको आहे सो हथियार बंद फोरू फुर करे फरार थिया। ऐं मोटरसाइकिल जेके चोरियुनि जी जेके वारदातूं आहिनि उहे बि आम बढ़ियल आहिनि, पर SSP लाड़काणे तरफ़ां हिन ताईं को नोटिस न आहे वरितो वियो। जी ठीकु आहे मंसूर अबड़ो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। खानवाहन में मुतासिर नींगरी मामे सां गॾिजी SSP नौशरो फिरोज़ वटि दाह खणी पहुची वई। SSP नौशरो फिरोज़ अल्ताफ़ लिगारी तरफ़ां ख़ातिर ख़्वाह जवाब न मिलण ते नींगरी वारिसनि समेत एहतिजाज कंदे दाहियो त 4 ॾींहं अॻु जवाबदार एतराज़ जोगियूं तस्वीरूं कढी वायरल कयूं। जांच ऑफिसर 50,000 रिश्वत घुरी रहियो आहे। हुन चयो त इलाइक़े जा 62 माण्हू केस त हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, कोट गुलाम मोहम्मद वेझो ॻोठ सैयद जुमन शाह में कुंभार को कमु कंदड़ कुंभार हिन जदीद दौर में कहिड़े हाल में आहिनि, इन हवाले सां ॾिसूं था अली गुलाम खोसो जी रिपोर्ट। ॻोठ सैयद जुमन शाह में कुंभार को कमु कंदड़ अली मोहम्मद कुंभार जी औताक ते मौजूद आहियूं, जिथे दिला मट
ऐं ॿियूं जेके ठिकर जा ठाहिया पिया वञनि। हाणे असीं हिननि खां पुछंदासीं त हू इन बाबति कुंभार के कम बाबति छा था ॿुधाइनि। हीउ कमु असांजो माइटाणो आहे धंधो, नंढपण खां वठी जी असांजा वॾा कंदल आहिनि, असीं बि इहो धंधो कंदल आहियूं। ऐं हिन में असांखे गवर्नमेंट का सहूलियत ॾिनी वञे, असां में हिन में का बि पैदाशी में न आहे। असांखे हितां 50-60 रुपए जो वञंदल आहे, दिलो असांजो नुक़सानु जाम थो थिए, ॿीहर ते ई माना ॾिसनि पिया ये नुक़सानु, माना हिन में पैदाशी का बि न आहे। असीं दुकानदार असांखे खणंदल आहिनि, असीं हिते मज़ूरी कंदल आहियूं, उन हिसाब खां असांखे 5 ॾींहं लॻनि, 10 ॾींहं लॻनि, माना सथाई ते माना भाड़ भीतर खणी ईंदा आहियूं शहरनि मां जा। नाणे जो हर ख़र्चु वधी वियो आहे, पैदाशी उन में कोन थी थिए। असीं हीअं सेठनि जे हिसाब सां अचूं था, हिते मज़ूरी कयूं था, मज़ूरी जे हिसाब सां उन्हनि खे ठाहे ॾियूं था, हू पचाइनि था आवी में, आवी 4 ॾींहं लॻनि था, 5 ॾींहं लॻनि था, माल जो भाण खणी अचूं था, उन खां बाद में ॿूरो वग़ैरह जेको बि खणी अचूं था उन में असीं हीअ आवी पचायूं था। ऐं असांखे मज़ूरी जो हिसाबु मिलंदो आहे, उहो मज़ूरी करे पंहिंजे बचनि जो गुज़र कंदा आहियूं। ॿी नंबर ते ॻाल्हि इहा आहे, असांखे तकलीफ़ इहा थींदी आहे, मिटी खणणु वेंदा आहियूं ज़मींदारनि वटि, पोइ हुननि खे मिंत मेड़ करे पोइ मिटी खणी ईंदा आहियूं, पोइ वरी उन सां ठाऊं ठाहींदा आहियूं, पंहिंजी मज़ूरी करे पंहिंजो पेट भरींदा आहियूं। पर हींअर महांगाई जे दौर में असांखे 5 रुपया बि बचनि नथा। उहो हिसाब उन हवाले सां छा आहे जो असांजी रोज़ी में को बि हिसाब किताब पंहिंजे पेट जो गुज़र नथो थिए। असां पंहिंजी रोज़ी जे करे तंग आहियूं, पर हाणे छा कयूं, ॿियो को वसीलो न आहे। हिननि हुकूमत सिंध खां ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खां कुंभार को कमु कंदड़ हितां जे कुंभारनि पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हीउ जेको हुनर आहे इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां हलंदो अचे। हाणे इहो कमु ॾींहं ॾींहुं पोइते थींदो पियो वञे ऐं गवर्नमेंट असां सां सहकार करे, असां कुंभारनि जी मदद करे त जीअं हीउ कारोबार हिकु दफ़ो ॿीहर वरी हथी वठी ऐं वधि खां वधि थी सघे। ऐं असांजा रिहाइश जो वॾो मसइलो आहे ऐं मिटी खणण जो वॾो मसइलो आहे। गवर्नमेंट खे अपील था करियूं त असां कुंभारनि खे बि कॉलोनियूं ठाराए ॾिनियूं वञनि, असांजो मिटी जो मसइलो हल कयो वञे। कैमरामैन कारी सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम अहमद। हैदराबाद ऐं कंधकोट में आपका जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मुलाज़िमनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार मुलाज़िमनि जी पघारुनि में इज़ाफ़ो न करे मुलाज़िम दुश्मनीअ जो सबूत ॾिनो आहे। मुलाज़िमनि जे अलाउंस समेत समूरा मुतालबा तस्लीम कया वञनि। हैदराबाद में इन जा अपडेट्स वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा तफ़सील आहे तव्हां वटि? बेताब, हैदराबाद में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन के सदते वफाकी हुकूमत पारा मुलाजमन की पगारन में इजाफो न करण, समूरन केडर्स की अपग्रेडेशन, टाइम स्केल और यूटिलिटी अलाउंस न मिलन खिलाफ अज ओल्ड कैंपस का रैली कढ़ी प्रेस क्लब सामू एहतजाजी मुजाहिरो किया वियो। इन मौके ते अगवाणन सदरदीन जुणेजो, इम्तियाज़ लाशारी, अयाज पावर, जाहिद जोखियो ऐं चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ खातन में कम कंदड़ सरकारी मुलाजिम महांगाई सबब सख्त परेशान आहिनि, पर वफ़ाकी सरकार मुलाजिमनि जी सालियानी पगार वधाइण लाइ तयार न आहे। इन्हनि चयो त केतिरे ई अरसे खां हू समूरन केडर्स में कम कंदड़ मुलाजिमनि जी अपग्रेडेशन नथी कई वञे, नई टाइम स्केल सां गॾु मुलाजिमनि खे यूटिलिटी अलाउंस फराहम थी रहियो आहे। इन्हनि चयो सालनि खां इदारनि में मुलाजिम कमु करे रहिया आहिनि, एहतजाज बावजूद बि उन्हनि जा जाइज़ जेके मुतालबा आहिनि उहे तस्लीम नथा कया वञनि। इमरान सरकार अचण सां इन्हनि खे ख़ुशी थी त वफ़ाकी सरकार मुलाजिमनि जूं पघारूं वधाए, महांगाई जे हिसाब सां वधाईंदी ऐं उन्हनि खे रिलीफ फराहम थींदो, पर PTI सरकार जे ग़लति पॉलिसियुनि सबबु समय जी तइदाद में जेके मुलाजिम आहिनि उहे बेरोज़गार थी घरनि में बुखूं काटे रहिया आहिनि। इन्हनि चितार ॾींदे मुतालबो कयो आहे त मुलाजिमनि जा समूरा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में मुतालबनि जी मञता लाइ आपका पारां 10 फरवरी ते इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस आॾो धरणो आयो वेंदो। जी मेहताब। इम्तियाज़ खोसो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। इन साॻी मामले ते कंधकोट मां अपडेट्स वठंदासीं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इमरान खोसो खां। इमरान, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? कोट में आपका पारां वफ़ाकी ऐं सूबाई हुकूमत ते मुतालबनि जी मजता लाइ अब्दुल वहाब चाचड़, रहमतुल्लाह चन्ना, अब्दुल सत्तार गोलो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि चयो त हुकूमत खां मुतालबो कयूं था त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, न त इस्लामाबाद में धरणो वेंदो। हुननि चयो त असीं मुसलसल इन मामलनि ते जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि ते एहतजाज कयूं पिया, पर हुकूमती सतह ते हुननि जे करण ते जोइ बि नथी चुरे ऐं असांजा मुतालबा बि जेके आहिनि उहे मंज़ूर न पिया कया वञनि। हुननि चयो त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि जेके उहे मंज़ूर कया वञनि, जीअं असांजी बेचैनी आहे
उहा ख़तमु कई वञे, जॾहिं त उन्हनि ॿिए पासे अॻूणो सूबाई सदर शहीद मुराद अली चाचड़ जी कातिलनि जी जेकी गिरफ़्तारी आहे उनजो मुतालबो कयो। उन्हनि चयो त असांजा जेके मुतालबा आहिनि उन्हनि जी मुतालबनि जी मंज़ूर करण जे लाइ सिंध हुकूमत जेकी आहे त उहा जेके जाइज़ मुतालबा आहिनि मंज़ूर न कया पिया वञनि, जंहिं सबबु असीं सरापा एहतजाज बणियल आहियूं। असांजा मुतालबा मंज़ूर कया वञनि जी असांजी बेचैनी आहे उहा ख़तमु थी वञे। जी ठीकु आहे, महिरबानी इमरान खोसो। मीरपुर ख़ास में बेनज़ीर यूथ प्रोग्राम जे वज़ीफ़े जी रक़म न मिलण ख़िलाफ़ शागिर्दनि तरफ़ां सिविल अस्पताल में एहतजाज कयो वियो। शागिर्दनि जो चवणो त 12 महीननि दौरान वज़ीफ़ो नाहे मिलियो ऐं एनरोलमेंट फॉर्म बि अञा ताईं नाहिनि मिली सघिया। इन जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वारिस ख़ासकेली खां। वारिस, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल महताब ॿुधाईंदो त मीरपुर ख़ासि में बेनज़ीर यूथ प्रोग्राम जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि पारां सिविल अस्पताल में एहतजाजी मुज़ाहिरो उहो कयो वियो आहे। संदन चवणु हो त 12 महीननि खां वठी जेको असांखे वज़ीफ़ो जेको मिलणो हो अञा ताईं उहो मिली न आहे सघियो, जंहिं सबबु एहतजाजी बणियल आहियूं। ऐं असां जेके वसा वारा अमलदार ऐं सिहत खातो उन्हनि खे गुज़ारिश करियूं था त असांजी जेका हालत आहे उहा तमामु संगीन बणियल आहे। हिन वक़्तु असां जेको असांजे बच्चा जेके आहिनि उहे बि बुखूं काटे रहिया आहिनि ऐं उन बावजूदि जेको आहे असांखे वज़ीफ़ो बि नाहे मिलियो, पर जेके इनरोलमेंट उहा बि जेके फारम आहिनि उहे बि अञा ताईं असांखे नाहिनि ॾिना विया ऐं न उनखे जेको भरियो वियो आहे। ऐं जेके होॾां जेके लेडीज़ में जेके नारियूं आहिनि छोकिरियूं उन्हनि जा इनरोलमेंट जेके फारम आहिनि उहे भरिया विया आहिनि, पर जेके छोकिरा आहिनि उन्हनि खे इंतज़ाम पारां जेको टारगेट ठाहियो पियो वञे उन्हनि खे जेको उन्हनि जा फार्म जेके न भरिया पिया वञनि उन्हनि वारा जो चवणो हो त फौरी तौर ते जेके असांजा इनरोलमेंट फार्म आहिनि उहे भरे असांजो जेके वज़ीफ़े जी जेका रक़म आहे उहा ॾेई असांजी बेचैनी जेका आहे उहा ख़तमु कई वञे। जी मुताबिक़ महिरबानी अवानी वारिस ख़ासकेली। कंडियारो जी गुलाम रब्बानी आगरो डिग्री कॉलेज में मोटरवे पुलिस पारां कश्मीरियुनि सां यकजहतीअ लाइ रैली कढी वई। उन मौक़े ते DSP मोटरवेज़ सैयद राशिद अली शाह, प्रिंसिपाल अब्दुल सत्तार अबड़ो, प्रोफेसर अली रज़ा काज़ी ऐं ॿियनि चयो त कश्मीर सां यकजहतीअ जो इज़हार करण लाइ रैली कढी वई आहे। भारत कश्मीरियुनि सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे, अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त न कयो वेंदो। कंडियारो मां इन जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वहीद मेमुन खां। वहीद, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, कंडियारो में कश्मीर सां यकजहती डिग्री कॉलेज कंडियारो में मोटरवे पुलिस वारा रैली कढी इंसानी रंजीर ठाही वई। उन मौके ते DSP मोटरवे सैयद राशिद शाह, प्रिंसिपल डिग्री कॉलेज प्रोफेसर अब्सदार अबरो ऐं ॿियनि जो चवणो हो त कश्मीरियुनि लाइ यकजहती इज़हार लाइ रैली कढी वई आहे। भारत कश्मीरियुनि सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे, अहिड़े ज़ुल्म खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। उन्हनि जो वधीक चवणो त भारत कश्मीर खे आज़ादु करे। उन मौके ते कंडियारो कॉलेज जे शागिर्दनि पारां इंसानी रंजीर पिणु ठाही वई। इंसानी रंजीर ठाहे कश्मीरियुनि सां मोहबत जो इज़हार पिणु कयो वियो। जी वहीद मेमुन, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध ऐं पंजाब जो मशहूर मलह पहलवान घोटकी वासी अल्ह ॾितो आवान बीमारी सबबु गिम्स अस्पताल दाख़िल आहे। मलह पहलवान अल्ह ॾितो आवान 1987 में कोरिया में अवार्ड खटियो हो। बहितरीन रांदीगर साबित थियण ते 1988 में चाइना वियो हो। सिंध ऐं पंजाब में 11 अवार्ड्स पिणु खटिया आहिनि। इन जा तफ़सील वठूं था गंबट मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़ मंगी, छा तफ़सील आहिनि? घोटकी वासी ही सिंध ऐं पंजाब जो मशहूरु नाले वारो मल पहलवान आहे। अल्ह ॾितो आवान जेको हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते आहे ऐं सख़्त बीमारी सबबु ही गंबट गिम्स अस्पताल में जेको आहे उहो दाख़िल थियो आहे। जॾहिं त जेको ही मल पहलवान आहे अल्ह ॾितो आवान उहो गुर्दनि जी बीमारी, फिफड़नि, दिलि जे आर्ज़े ऐं फाले सबबु जेको आहे बिस्तरे ते पियल आहे। हिन वक़्तु जेके हुनजा पुट आहिनि उहे बि जेके आहिनि मल विढ़ंदा आहिनि ऐं मल पहलवान आहे हुनजो पुटु मोहम्मद शरीफ़ ऐं जमशेद। उन्हनि जो चवणु आहे त असांजो वालिद साहिबु बीमार थी पियो आहे ऐं जेके रांदियुनि ऐं सकाफ़त खाते वारा आहिनि या सिंध हुकूमत आहे या वरी सेक्रेटरी आहे जेको सकाफ़त खाते जो, उन तरफ़ बि जेको आहे विया आहियूं ऐं दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि त असांजो वालिद साहिबु बीमार आहे, असांजी जेका आहे उहा मदद कई वञे ऐं असांजे वालिद जेको आहे सरकारी ख़र्च ते इलाजु कयो वञे। पर असीं सिंध जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जेको आहे रुली हिन वक़्तु गंबट गिम्स अस्पताल पहुता आहियूं, पर उते बि जेको आहे असांजो सुठे नमूने जेको आहे इलाजु न पियो थिए। नाले मातर जेको आहे उते सिर्फ़ु गैस चाढ़ी वई आहे। असां जेके दवाऊं आहिनि उहे बि ॿाहिरां ख़रीद कयूं पिया। असीं हिन वक़्तु दवाऊं बि ख़रीद न पिया करे सघूं। उन लाइ असांजी जेका आहे सिंध सरकार जेका आहे उहा मदद करे ऐं असांजे वालिद जेको आहे इलाजु कराए। जॾहिं त जेका इहा टाइम न्यूज़ ते मल पहलवान जी ख़बर नशर थी हुई
त गिम्स डायरेक्टर उनजो पिणु जेको आहे उहो नोटिस वरितो ऐं मल पहलवान अल ॾिठो अवाण वटि पहुची करे उनजी अयादत कई ऐं उन पिणु इहो ऐलान कयो त हीउ जेको फनकार आहे मल पहलवान अल ॾिठो अवाण उनजो जेको आहे जेको बि इलाजु थींदो उहो गिम्स इस्पताल जेका आहे उहो बर्दाश्त कंदी ऐं सरकारी हवाले सां जेको आहे उनजो मुकमल इलाजु कयो वेंदो। पर हिन वक़्त ताईं जेके वारसा आहिनि उहे पिणु जेके आहिनि उनजे इलाज मां जेके आहिनि उहे मुतमिन नज़र न पिया अचनि। जी ठीकु आहे, हफ़ीज़ मंगी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।